बान सईदाबाद भरिसां बूबक में 62 माण्हुनि जो नौजवान नारी मथां वेश्याणो तशद्दुद, नारी हलण फिरण खां लाचार, वारसनि जो एहतिजाज। बूबक भरिसां 0 पॉइंट वटि 62 माण्हुनि घर अंदरि घिरी 18 वरनि जी नौजवान नारी बिल्किस मल्लाह खे वेश्याणे तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं सबबि नारी हलण फिरण खां लाचार बणिजी खट ॿेड़ी थी वई आहे। उन सिलसिले में नारी जे वारसनि प्रेस क्लब बान सईदाबाद ॾाढो नारीअ खे सुमारे एहतिजाज कंदे ॾाहींदे इल्ज़ाम हयो त 7 जवाबदारनि बिना जवाब संदनि घर में घिरी नारी खे लठियूं ऐं सिरोटा हणी खेसि सॼे घर में गेले सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो, जॾहिं त मथे में धकु लॻण सबबि नारी 5 ॾींहंनि खां ॻाल्हाइण ॿोलाइण समेत खाइण पीअण छॾे ॾिनो आहे। हिननि इल्ज़ाम हयो त वाक़े जो केस टंडो रहीम थाणे ते दाख़िल करायो, जंहिंखां पोइ पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि रिश्वत एवज़ आज़ादु करे छॾियो आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध समेत ॿियनि अफ़सरनि खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे साण इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे राब्तो करण ते SHO टंडो रहीम ॿुधायो त धीरूं पाण में अज़ीज़ आहिनि, असांखे मेडिकल अलर्ट जारी कयो आहे। वाक़े जी रिपोर्ट दाख़िल थियल आहे। वारसनि जी फ़रियाद ते केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। ख़ालिद चन्ना, कावश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, मान सईदाबाद।